नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा आहियूं त पाकिस्तानी मशहूर अदाकारा रेशम चयो आहे त पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री खे ॿीहर पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ मयारी फिल्मूं ठाहे शौक़ीननि जा दिल खटणा पवंदा। असांखे रवायत खां हटी करे नयनि ऐं मुनफरिद मौज़ूअनि ते फिल्मूं ठाहिणियूं पवंदियूं। असांखे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हाणे फिल्मूं ठाहिणियूं पवंदियूं। पुराणनि रवायतुनि खे ख़तमु करणो पवंदो। असांखे कामयाब मुल्क खे ॾिसी करे पंहिंजे वसीलनि में रहंदड़ अॻुभराई करणु घुर्जे। हिकु इंटरव्यू में रेशम चयो त मां शोबिज़ खां परे न आहियां थी, पर शोबिज़ में मुंहिंजूं सरगर्मियूं जारी रहंदियूं आहिनि ऐं उन हवाले सां मां पंहिंजे चाहींदड़नि खे बि आगाह कंदी रहंदी आहियां। हिन चयो त ख़ुशी आहे त फिल्म इंडस्ट्री में नई सरमायाकारी जो रुझान वधी रहियो आहे ऐं मूंखे उमेद आहे त फिल्म इंडस्ट्री जे लाइ साल 2020 बहितरीन साल साबित थींदो। हिन चयो त साल 2020 में फिल्म इंडस्ट्री कामयाबी जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾींदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।